हेडलाइन सां ॾिठियूं ब्रेकिंग न्यूज़ आहे ठुल मां सां शेयर कयूं पिया। मूसा इलाहाबाद शाख में वधीक पाणी अचण खां पोइ ओवरटॉप थी वई। ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ नूनारी वटां पाणी ओवरटॉप थियण खां पोइ पाणी घरनि ॾांहुं वधण लॻो आहे। इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत शाख जा खपर मज़बूत करण में मसरूफ़ आहिनि। तफ़सील मालूम कंदासीं। ठुल मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर हफ़ीज़ सूमो असां सां लाइन ते मौजूदु आहे। हफ़ीज़, छा सूरत-हाल आहे, आगाह कजो। जी बिल्कुल, मूसा इलाहाबाद शाख में पानी तादाद में अचण जे करे ॻोठ मोहम्मद सिद्दीक़ नूनारी जी पुल भरिसां मूसा इलाहाबाद शाख ओवरटॉप थी पानी जेको आहे घरनि तरफ़ वधणु लॻो आहे ऐं ख़दशो आहे त जेके बरपाती जेके मुंहिंजा घर आहिनि, माण्हुनि जी आबादी आहे, उहो ॿुॾण जो ख़तरो वधी वियो आहे। अहिड़े मामले जो इतला आपाची अमलदार ॾिनो वियो आहे, पर उन बावजूद बि जेको आहे 2 कलाक गुज़री विया आहिनि। आपाची अमलदार को बि वाक़िया न पहुतो आहे, जंहिं करे इलाइक़े वासी पंहिंजी मदद पाण तहत जेके बंदि करण में मसरूफ़ आहिनि। इलाइक़े वासियुनि जो चवणु आहे त पाणी घणी तादाद में आयो आहे, जंहिं करे उनजो पाणी असांजे घरनि तरफ़ वधणु लॻो आहे। असांखे ख़दशो आहे त असांजे घर जेको आहे इन पाणी ॿुॾी वेंदा, पर आपाची अमलदार उनखे बंदि करण जे हवाले सां कोई बि क़दम न खणी सघिया आहिनि। उन्हनि मुतालबो कयो आहे त फौरी तौर ते पाणी जो जेको ओवरटॉप आहे उहो उनजो मसइलो हल करायो वञे, जीअं असांजे घरनि जी तरफ़ पाणी न वधे। ठीकु आहे, महिरबानी हफ़ीज़ तफ़सील खां आगाह करण जे लाइ।